सिंध हेडलाइन न्यूज़ जो सिंध खे सलाम। दानियाल सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ मियानी जंग जे सूरमन जनरल जान मोहम्मद टालपुर ऐं ॿियनि 5000 शहीदनि जी यादि में सेमिनार वाणकी वसीं लाइब्रेरी में थी गुज़रियो। हिन प्रोग्राम जा महिमान ख़ासि मुहक़िक़ अमीन जोयो, सिंधी अदबी संगत हैदराबाद जो सेक्रेटरी मौला बख्श मोहब्बती ऐं पोहरियत मज़ाहिमत तहरीक जो मरकज़ी अॻवान निसार लगारी हुआ। मियानी जंग ते ॻाल्हाईंदे अमीन जोयो चयो त सिंध जी आख़िरी जंग में जनरल जान मोहम्मद टालपुर ऐं 5000 सिंधी जोधनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। इन करे हिननि शहीदनि खे मियानी जी मज़ाहमत में ज़िंदा करे उजागर करणु सिंध जे दानिश्वरनि ऐं मुहक़िक़नि जो तारीख़ी फ़रीज़ो आहे। तारीख़ जे हिन ग़ाइबु थियल बाब खे वरी ज़ाहिर करण जी ज़रूरत आहे। इन लाइ मियानी जंग जे जनरल जान मोहम्मद टालपुर ऐं ॿियनि 5000 शहीदनि खे ख़िराज तहसीन पेश करण लाइ संदन यादगार ठहिराइणु लाज़मी आहे। लेखक ऐं पोहरियत मज़ाहिमत अॻवान निसार लिगारी सेमिनार खे ख़िताब कंदे चयो त मियानी जंग ऐं उन जे शहीदनि खे सुञाणो ऐं सम्झणो पवंदो। उन खां सवाइ असां पंहिंजो क़ौमी तशख़्स बरक़रार रखी न सघंदासीं। सिंधी अदबी संगत जे अॻवान मौला बख्श मोहब्बती चयो त मियानी जंग खे यादि करण लाइ सिंधी अदबी संगत खे पूरी सिंध में मुख़्तलिफ़ प्रोग्राम करे सिंध हुकूमत खे मजबूर करे त उहा हिन तारीख़ी मौक़े जी मालिकी करे। प्रोग्राम खे पिणु तरक़ियाती तंज़ीम जे अॻवान रहमतुल्लाह सोलंकी ऐं फिशर फोक फोरम अॻवान मजीद मला पिणु ख़िताब कयो। कामरेड मोहब लिगारी मुतालबो कंदे करारदादूं पेश कयूं त हिन मियानी जे मैदान ते जनरल जान मोहम्मद टालपुर ऐं ॿियनि शहीदनि जो गंज शहीदां यादगार जोड़ायो वञे। हुन चयो त असां सरकार जे मुख़्तलिफ़ खातनि ख़ासि करे आरक्यू खाते ऐं सकाफ़त खाते सां लह विचड़ में आहियूं। हिन प्रोग्राम में केतिरनि ई सुञाण सुलझल दोस्तनि शिरकत कई। पोहरियत मज़ाहिमत जे कामरेड बशीर लिगारी, गुलज़ार लिगारी, उस्ताद मुमताज़ सांद, सहाफ़ी अली अकबर सोलंकी, सहाफ़ी दानियाल सोलंकी, सिंध सुजागी फोरम जे मोहब आज़ाद, पीर मोहम्मद नूनारी ऐं एज़ाज़ लिगारी, अशोक कुमार, यासिर मला, साईं उमेद अली लाशारी, कयूम दल, बशीर दल ऐं ॿियनि शिरकत कई। प्रोग्राम खां पोइ जनरल जान मोहम्मद टालपुर जी क़बर ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी वई। मुकबरा न पर उहे मसख़ुदा जेके लाशूं ऐं उन्हनि जा जेके यादगार आहिनि उहे उनजी गवाही था ॾियनि। त इन मक़सद खे असां उजागर करणु ऐं सिंध जे आवाम जे अॻियां इहो पेश करणु त न ही हिकिड़ो तव्हांजो तारीख़ी हिकिड़ो वरसो आहे, उनखे बचायो वञे। असांजी जेके करारदादूं आहिनि उन्हनि में असां इहो कयो आहे त हिते जेको जान मोहम्मद टालपुर जो जीअं होश मोहम्मद जो ठाहियो वियो आहे यादगार, ईअं ई जेको जान मोहम्मद जो बि ठाहियो वञे। ऐं जेको मियाणी जी जेका एराज़ी दोस्तनि वटां मालूम थी थी आहे 40 एकड़ ज़मीन आहे, छाकाणि जो हिते 5000 माण्हू शहीद थिया आहिनि। उनखे प्रोटेक्ट कयो वञे, उनजो जेको कब्ज़ो ख़ाली कराए उते जेको सो यादगार जोड़ायो वञे ऐं गंज शहीद ठारायो वञे। ऐं उते जेको सिम ऐं कलर जेको उते 100 साल पुराणी मस्जिद आहे उनखे तबाह करे रहियो आहे, उनखे बचायो वञे। ऐं उनखे जेको कंहिं बि जॻह खां को रस्तो कोन्हे, अॼु बि तव्हां वेंदो त किथां बि को सुठो सही रस्तो कोन्हे, उहो रस्तो जेको आहे उहो ॾिनो वञे त जीअं माण्हू उते पहुची सघनि, माण्हू उते अची सघनि, उते विज़िट कनि। इहो हिकिड़ो ॼाणी वाणी हिकिड़ी कोशिशि कई वई आहे। त इहो असां चाहियूं था जेको पुराणो मसूब रुगड़ी वारो रोड हुयो उहो वरी बहाल कयो वञे। उहो उते मियाणी वारी उन जेको हिन जनरल जान मोहम्मद टालपुर जे ई रस्ते खां गुज़रे थो। इहो असांजो मुतालबो आहे जंहिंजे करे हीअ असां सेमिनार असांजे जान मोहम्मद टालपुर जे हवाले सां त हीअ मियानी जंग जेका आहे सा उनखे तारीख़ में मसक कयो ऐं अॼु ॾींहं ताईं जान मोहम्मद टालपुर जो त वरी किथे अहवालनि में मुख़्तलिफ़ तरीक़े सां नाला मिलनि, पर जेके ॿिया उन सां 50,000 जेके सिंधी शहीद थिया, जेके पंहिंजे जान जो नज़रानो ॾींहं ताईं उन्हनि खे कंहिं बि साल सां न यादि कयो वियो आहे, न उन्हनि खे किथे ज़ाहिर कयो वियो आहे। ऐं हथु वठी जेको आहे सिंधी तारीख़ खे मुंडे में धिकियो वियो आहे। त अॼु हिते जेका दोस्तनि लाट ॿारी हुन में शामिल आहियूं सिंधी अदबी संगत हैदराबाद पारां।
असां मौजूदु आहियूं त आउं सम्झां थो त हाणे हीअ किंग जेका आहे सा अॻिते लाट थी उभरंदी लाट थी वधंदी हिन तारीख़ में ख़ासि करे इस्लामी जो जेको कोशिशि कई आहे कुझु तहक़ीक़ कई आहे पर हिन तहक़ीक़ खे अॻिते वधणु खपे ऐं मुकमल तरीक़े सां ऐं साइंसी तरीक़े सां तहक़ीक़ कराई वञे त जीअं मुस्बत नतीजा साम्हूं अचनि ऐं उहे अंग अखर उहे शयूं ऐं हिनखे जेको आहे सो ज़ाहिर कयो वञे त जीअं असां जॾहिं जीअं सॼी सिंध सॼी दुनिया हाणे पाकिस्तान होशमल रशीद खे सुञाणे थी त तीअं मीरजाम मोहम्मद टालपुर खे बि सुञातो वञे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि शहीदनि खे बि सुञातो वञे जिन पंहिंजे वतन लाइ पंहिंजी धरतीअ लाइ जान जो मुतक़ाम सेमिनार हक़ीक़त आहे त जेका न्याणी में एतिरा सारा माण्हू शहीद थिया पुराणो सभु रस्तो आहे जंहिंजे का सर उनखे ॿाहिरि नथो कयो वञे ऐं हुनखे पंहिंजी इहे जेका आहे पंहिंजा हीरो नथो मञियो वञे जेके हुन शहीद थिया जनरल जान जो आज़ादी जो हीरो आहे उन खां पोइ दोस्तनि इहो ॻाल्हि की न्याणी जीअं ख़ुशियूं जी मदार खे ठाहियो पर उनखे बि मजबूरी सां ठाहियो उनखे बि देखभाल नथी कई वञे असां चाहियूं था त इन में मीडिया ऐं जेके स्कॉलर में असांजा उहे तहरीक वठनि ऐं हिन जी बात कनि ऐं गवर्नमेंट खे इहो त ज़िमेदारी आहे हुनजी पासदारी करणु हुननि जी जेके हीरोज़ हुननि जी मज़ारनि जी तहफ़ुज़ कयो वञे त जीअं असां पंहिंजी तारीख़ बचा सघूं।